हिकु दफ़े कंहिं बुज़ुर्ग जो कंहिं ॻोठ जे पासे खां गुज़र थियो त ॾिसे त सॼो ॻोठ जेको आहे ऊंदहि जे लपेट में आयल आहे, पर हिकिड़ो घर रोशन आहे। बुज़ुर्ग उन रोशनी वारे घर खे ॾिसी हैरान थी वियो। ॾिसे त सॼो ॻोठ जेको आहे सो ऊंदहि जी लपेट में, हीउ घर कीअं पियो ॿरे? शायदि हिन घर जे अफ़रादनि जो को अहिड़ो अमल आहे जो हिननि जे घर में नूरानी रोशनी आहे। हुन थोरी तहक़ीक़ कई, उन ॻोठ में उहा राति रहियो। जेको आहे सो सुबुह जो थोरी पुछा गछा कई त आख़िर हिन घर जे जेके मेंबर अथनि उन्हनि जो अहिड़ो कहिड़ो अमल आहे जो हिननि जे घर में, सॼे ॻोठ में ऊंदहि आहे, हिननि जे घर में एतिरी रोशनी आहे, छा वजह आहे? लॻातार पुछा कंदो रहियो। हफ़्तो 10 ॾींहं गुज़रिया। तक़रीबन 15 ॾींहंनि खां पोइ हुनखे ख़बर पई त हिन घर जे मालिक सोलर लॻारायो आहे। थोरो ख़र्चा आहे, पर ईद जो माहौल लॻो पियो आहे ऐं गर्मी बि घणी आहे। वापडा वरजा तमामु थोरा आहिनि पाकिस्तानियुनि ते। सो गर्मी खां बचण लाइ कोशिशि कयो तव्हां बि सोलर लॻारायो। महिरबानी।